मज़हबन मुल्क में माण्हू मुंझाया, पीरी शेखी बुज़ुर्गी बेहद भुलाया, किन वञी निवड़ी निमाज़ूं पढ़ियूं, किन वञी मंदिर वसाया, ओॾां की न आया अकुल वारा इश्क जे। जॾहिं सचल साईं भी खुद पाण इश्क जो नारो हयूं, जंहिंखे ज़ाहिरी असां सूफ़ी त चवंदा आहियूं त खुदा ई नारो हयूं, त उन दौर जे वली औलिया दरगाह वारनि भी साईं जन ते फ़तवाऊं ॾिनियूं त हे क़ाबिल क़त्ल आहे। माहौल असांजो हिकिड़ो तसव्वुफ़ जे हिसाब सां इंसान जे हिसाब सां हिकिड़ो सोढ़ थी वई आहे। मज़हबनि जे हिसाब सां इज़हार जी आज़ादी जे हिसाब सां हिकिड़ी सोढ़ थी वई आहे। त मां इहो अर्ज़ु कंदुसि साईंजनि खे त इहा सोढ़ हाणोका न आहे। असां बुज़ुर्ग फ़क़ीरी घराणनि खां जेका बि आयल आहियूं, फ़क़ीरी घराणे जी जेको शुरूआत थी थिए आले मोहम्मद जे घराणे खां, इहा सोढ़ इज़हार जी आज़ादी, इश्क जी आज़ादी, इंसानियत जी ॻाल्हि उन दौर खां वठी इन शइ ते पाबंदियूं रहियूं आहिनि। सचल साईं खे ज़ाहिरी 200 साल थी विया आहिनि साईं जो उर्स कंदा आहियूं असां। जॾहिं सचल साईं भी खुद पाण इश्क जो नारो हयूं, जंहिंखे ज़ाहिरी असां सूफ़ी त चवंदा आहियूं त खुदा ई नारो हयूं, त उन दौर जे वली औलिया दरगाह वारनि भी साईं जन ते फ़तवाऊं ॾिनियूं त हे क़ाबिल क़त्ल आहे। ॾिसो, हालांकि जिन्हनि माण्हुनि फ़तवाऊं ॾिनियूं उहे भी माना हिकिड़ो साहिब हैसियत हुया, उन्हनि जी भी दरगाहूं हुयूं, पर ज़ाहिरी जंहिं महिल हक़ जो इंसानियत जो नारो लॻो त सचल साईं ते भी तलवारूं वाइण जो माना सोली सिंधी में चइजे त फ़तवाऊं लॻियूं त इहो क़ाबिल क़त्ल आहे। त मां सम्झां थो त बेशक भिटाई साईं जन जो हिकिड़ो वॾो मैसेज आहे जेको दुनिया सॼी में ॿुधियो थो वञे ऐं अॼु भी हिकिड़ो उहो नज़रियो क़ाइमु आहे। पर जंहिं महिल असां इंसान जी तारीख़ रही आहे त असां वए खां पोइ या हुसैन कंदा आहियूं। ज़ाहिरी भिटाई साईं हूंदा त ओड़े पाड़े वारा, या सचल साईं भी हूंदा त ओड़े पाड़े वारा, ख़्वाजा गुलाम फ़रीद साईं भी हूंदा त ओड़े पाड़े वारा साईं वारनि खां पुछी बि न ॾिसंदा त साईं तव्हां आयो बि या न आयो बि, पंहिंजे फ़क़ीरी रस्तनि में हूंदा, पंहिंजी फ़क़ीरी राहनि में हूंदा, अकेलाइनि में हूंदा। पोइ असां इंसान जी तारीख़ रही आहे त असां वए खां पोइ या हुसैन कंदा आहियूं ऐं पोइ चवंदा आहियूं त यार वॾी शख़्सियत हुई, असां गुज़री वई। त हूंद जी क़दुरु असां वटि न रही आहे। जेका बि असां बुज़ुर्गनि जे ख़ानदान में असांजे वॾा माण्हुनि खे सेरंदियुनि खां विहारींदा, सचल साईं ख़ुदि पाण पेरंदियुनि खां विहारींदा। हक़ीक़ी मैसेज इहा आहे। अॼोका इहे माना मां नथो सम्झां त अॼोके तिर्ज़ ते जेको सूफ़ी हले थो पियो त हक़ीक़ी सूफ़ी जो इहो मैसेज हुयो। त साईं जन हिकिड़ो शेर चई बि विया, मां उहो शेर थोरो तव्हां उनखे गौर सां ॾिसो। साईं ज़ुल्फ़िकार क़ादरी साहिब जो मां ज़रूरु नालो खणंदुसि। साईं जन असांजा महिरबान भी आहिनि, असांजा वॾा भी आहिनि, हिननि जे ख़ानदान सां हिननि जो भी पंहिंजो दरगाह जो सिलसिलो आहे, असां सां हिकिड़ो पुराणो तालुक़ भी रहियो आहे साईं जन जो, ऐं साईं जन खे ॿुधंदासीं बि सही ज़रूर भी। मज़हबन मुल्क में माण्हू मुंझाया, पीरी शेखी बुज़ुर्गी बेहद भुलाया, किन वञी निवड़ी निमाज़ूं पढ़ियूं, किन वञी मंदिर वसाया, ओॾां की न आया अकुल वारा इश्क जे। त इन शेर जो सचल मां तो सम्झां त कुझु बुज़ुर्गनि जंहिंमें सचल साईं भी आहिनि, हिकिड़ा अहिड़ा लफ़्ज़ चया मां तो सम्झां त असांखे अक्सर कराची वग़ैरह के प्रोग्रामनि में ईंदा आहियूं त असांखे कुझु वेझा दोस्त इशारतनि मना कंदा आहिनि, सचल साईं ॿोली एॾी अहिड़ी न पढ़जो जो माण्हू ॿुधी न सघनि। त मां तो सम्झां त सचल साईं जे इलाही सारा अहिड़ा शेर आहिनि। इन शेर में हिकिड़ो वॾो मक़सदु समायल आहे, हिकिड़ो अहिड़े इंसानियत जे हवाले सां। ऐं वधीक मां टाइम न वठंदुसि, ॿिए बि बुज़ुर्ग शख़्सियतूं आयल आहिनि। तव्हांजी वॾी महिरबानियूं, पाक मौजूदु।